प्रोग्राम में भलीकार। नाज़रीन, हुकूमत पेट्रोल जा अघ वधाया ऐं हुकूमत जो इहो चवणु हुयो त इहो जेको मुआइदो हो असल में इमरान ख़ान जो थियलु हुयो ऐं रियासतूं ज़ाहिर मुआइदो कंदियूं आहिनि त उन्हनि खे अॻिते वधाइणो हूंदो आहे, पर हू वेंदे वेंदे असांजे लाइ प्रॉब्लम पैदा करे वियो, हिकिड़ी सुर्गू खोटे वियो। हुन जेका सब्सिडी ॾिनी पे आवाम खे ऐं पेट्रोल जो अघु जेको आहे सो वधाए न पियो ऐं घटि अघ ते आवाम खे पेट्रोल फ़राहम करे पियो, उहो असल में IMF सां कयल मुआइदे जी भञकड़ी हुई, जंहिंजे करे असांजी जेका सूरत हाल हुई असांजे लाइ तमामु घणो ॾुखियो फ़ैसिलो हो इहो, पर असांखे इहो करिणो पियो आहे। इन हवाले सां असां गुफ़्तगू कंदासीं। असां सां सीनियर तजनिगार ऐं मुल्क जा नाने वारा जेके इक़्तिसादी माहिर बि आहिनि, अॻूणा वफ़ाक़ी सेक्रेटरी बि आहिनि, साईं फज़लुल्लाह कुरैशी साहिबु असां सां टेलीफोन लाइन ते आहिनि। साईं तव्हांखे भलीकार चवां थो। महिरबानी हुकुम। कुरैशी साहिबु, हीउ जेको फ़ैसिलो हुकूमत कयो आहे, हुकूमत चए थी त इहो इन करण खां सवाइ को बि चारो कोन हो ऐं इहो मुआइदो अॻु में ई इमरान ख़ान जो थियलु हो ऐं जेकॾहिं असां इहो न कयूं हा त मुल्क ॾेवालपणे जो शिकार थी वञे हा। तव्हां सम्झो था त हाणे हिन फ़ैसिले खां पोइ मुल्क जे लाइ को इकनॉमिकल जेका सूरत हाल आहे उहा बहितर थींदी ऐं के उहे रस्ता जेके मुअतल थियल हुआ ॿियनि मुल्कनि खां बि कुझु उनजो सॉफ्ट कार्नर जेको आहे सो जुड़ी सघे थो हाणे हिन सूरत हाल में, छा थी सघे थो? न, इहो तव्हांजे इंट्रो में तव्हां सही ॻाल्हि कई त मुआइदा जेके आहिनि से पंहिंजो फ़र्द न कंदा आहिनि, उहे जेके रियासतूं कंदियूं आहिनि जी। ऐं मुआइदो जेको सो गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जो थियलु हुओ सेवर में बि, ऐं उहो जेको आहे सो मुआइदो तव्हांजी ज़रूरत हुई ऐं तव्हां मुआइदो पाण कयो। ईअं कोन IMF वारा तव्हां वटि कोन आया, तव्हां IMF वारनि वटि पिया हो, छाकाणि तव्हांजे मुल्क जी ख़ज़ाने जी हालत अहिड़ी ख़राब थी चुकी हुई। उन में रुॻो इमरान ख़ान हुकूमत जो ॾोह न आहे, उन खां अॻु में जेके बि हुकूमतूं आयूं उहो लिविंग बियॉन्ड मीन्स वारो हिकिड़ो असांजो हिकिड़ो कल्चर थी वियो आहे, अॼु को कोन्हे, इहो सालनि खां वठी आहे। उहो हिकु स्टेज ते अची उहो बबल बर्स्ट थी पियो ऐं उहो बबल जॾहिं बर्स्ट थियो त IMF वॾाए त तव्हां वटि वञणो ई वञणो पियो, पर उन खां पोइ जेके कोविड ऐं पोस्ट कोविड जेके सॼे दुनिया जूं जेके इक़्तिसादी हालतूं हुयूं उन में पाकिस्तान बि उन हालतुनि जो शिकार थी वियो ऐं वॾा वॾा मुल्क इन ॻाल्हि में मुतासिर थिया आहिनि। रुॻो पाकिस्तान कोन मुतासिर थिया, ख़ुशूसन जेके ऑयल इम्पोर्टिंग कंट्रीज़ आहिनि, जेका जिन जो बेसिक जेको ऑयल वॾो में वॾो असांजो फॉरेन एक्सचेंज जो ऑयल ते ख़र्च, त ऑयल इम्पोर्टिंग कंट्रीज़ उन में मुतासिर थियूं ऐं उन जे करे तव्हां वटि जेको आहे सो फॉरेन जे एक्सचेंज जा रिज़र्व अॻु में घटि हुया, उहो वधीक घटिजी विया ऐं आख़िरी मोमेंट ते तव्हांखे IMF रेस्क्यू कयो। उन खां पोइ जेको असांखे सऊदी इमदाद मिली, पोइ कुझु चाइना ॾिना, कुझु UAE ॾिना, तॾहिं वञी तव्हांजी बीठी, न त तव्हांजी हुकूमत ॾेवाले में डिक्लेयर थियण वारी हुई। ऐं उन खां पोइ उन जूं जेकी कंडीशन्स हुयूं उहे जेकी कंडीशन्स ते मुल्क जूं अंदरूनी इक़्तिसादी हालत ॾिसी करे रखंदी आहे। IMF जो इहो चवणो त बाबा तव्हां यू आर लिविंग बियॉन्ड मीन्स ऐं तव्हां जेके आहिनि से अनबजेटेड सब्सिडीज़ ऑलरेडी ॾेई रहिया आहियो, जंहिंमें पावर जी सब्सिडी बि हुई ऐं वीट जी सब्सिडी बि हुई ऐं ॿिया जेके EWS ते सब्सिडी हुई, त उन जे लाइ हुननि इहो ई सजेस्ट कयो त तव्हां इहे सब्सिडीज़ बि ख़तमु कयो ऐं ऑयल खे प्राइसिस त हिकिड़ो इट वॉज वन ऑफ द आइटम्स, ॿिया बि आइटम्स हुया पर ऑयल वॉज वन ऑफ द आइटम्स, त तव्हां इन खे इंटरनेशनल प्राइसिस मुताबिक़ वधायो। उहो उन में IMF जो ॾोह बि कोन्हो, असांजो ॾोह बि कोन्हो। इंटरनेशनल मार्केट में जेको ऑयल जेको आहे सो $60 $100 थी वियो ऐं उन $100 मुताबिक़ तव्हांखे ऑयल जी प्राइसिस डबल करणी हुयूं। भले तव्हां पंहिंजी ड्यूटी न रखो, छाकाणि ऑयल ते असांजी हिकिड़ी ड्यूटी हूंदी आहे जंहिंमें असांजो बजटेड 300-400 अरब रुपया इनकम थींदी आहे। उहा ड्यूटी या सेल टैक्स तव्हां घटायो त पोइ बि तव्हांखे ऑयल जी प्राइसिस वधाइणी हुयूं ऐं इहा हुकूमत जी का डेलिबरेटली अटेम्प्ट ही इहा हिकिड़ी चाल हुई जेका हिननि गुज़िरियल 2 महीना पंहिंजे हुकूमत छॾण खां अॻु में 1 महीनो हिन बंदि करे छॾियो, घटि कई, त इहा हिन जी ब्लंडर हुई। उन ॻाल्हि खे कंहिं बि तौर ते तव्हां एज़ अ मुल्की शहरी त एप्रिशिएट करे सघो था, पर एज़ अ इकोनॉमिस्ट तव्हां उन ॻाल्हि खे कॾहिं बि एप्रिशिएट कोन कंदो त उहो को प्रॉपर स्टेज हो जेके हिन इमरान ख़ान जे ज़माने में फैसला उहो फैसला बराबरि हिन लाइ ख़राबु हुया ऐं हिननि मजबूरीअ में उन खे करे सघे। उहे जेके आहिनि अनबजेटेड सब्सिडीज़ हुयूं जी 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 ऐं उहो जेको वॾो सुसाइडल किसो जंहिंमें हिननि इहो चयो त असां टैक्स कलेक्शन असांजी को 300 अरब रुपया वधीक एक्सपेक्टेड आहे, उन जे करे असां उहो मीट कंदासीं, पर उहो टैक्स
जेके कलेक्ट हुयूं उहे त ॿिनि महीननि में खाइजी वियूं। हाणे त तव्हांखे घरों पियो ॾियणो पए ऐं तव्हां वटि को गुंजाइश कोन्हे सवाइ हिन जे त तव्हां हिन हुकूमत बि 1 महीनो ग़लती कई। इहे जेको 30 रुपया वधायूं इहो 15 रुपया करे हिन खे वधाइणो हुयो ऐं इहो जेको सो अॼु ताईं 60 रुपया वधी चुकिया आहे जेको हिन सिर्फ़ु 30 रुपया वधायो आहे। इहो अॻिते हली करे अञा तव्हांखे वधाइणो पवंदो। उहो तव्हांजी मजबूरी आहे, इन में पॉलिटिक्स काई बि कोन्हे ऐं इहा तव्हांजी ज़रूरत आहे। अदरवाइज़ तव्हां ॾेवाले में थी वेंदो ऐं रुॻो IMF जी इमदाद बंदि थींदी। पर ॿियूं जेके इंटरनेशनल एशियन डेवलपमेंट बैंक या वर्ल्ड बैंक जा जेके पाइपलाइन में आहिनि पैसा उहो बि अव्हांखे कोन मिलंदा। सही। अच्छा कोच साहब, हाणे हीअ जेका हुकूमत आहे ज़ाहिर कोलेशन गवर्नमेंट आहे, हिन में 8-9 पार्टियूं आहिनि ऐं काफ़ी सीनियर पार्टियूं आहिनि। पीपुल्स पार्टी आहे, मुस्लिम लीग नून आहे ऐं ॿियूं जमातूं JUI वग़ैरह सभु आहिनि। त तव्हां सम्झो था त हिननि जे अंदरि कैपेबिलिटी आहे मुल्क खे हिन क्राइसिस मां, जेको मुआशी क्राइसिस आहे, बुहरान आहे, इन मां कढण में कामयाबु थी वेंदियूं? हिननि जी गुडविल आहे दुनिया जे अंदरि? हिननि खे माण्हू सुञाणनि था? इन हवाले सां हिन ते एतबार करे सघिजे थो? छाकाणि त इमरान ख़ान जी हुकूमत ते त इहो क्वेश्चन मार्क रहियो आहे त हुन सॼे अरसे जे दौरान इन्हनि इशूज़ खे एड्रेस करण जे बजाए या को मुआशी प्लान ॾियण जे बजाए या को सियासी स्टेबिलिटी जे हवाले सां को कमु करण जे बजाए हुन रुॻो मुखालफ़नि खे गारियूं ॾिनियूं, हुननि खे घटि वधि ॻाल्हायो, चोर चयो, ॿियो कुझु बि न थियो। अरे इन करे इहे त इमरान ख़ान जूं ग़लतियूं न त जंहिंजे करे अंदरूनी मुल्क बि जेको आहे इहे जेके क्राइसिस पैदा थिया, प्राइसिस जा क्राइसिस पैदा थिया, ॿिया जेके गवर्नेंस जा इशूज़ पैदा थिया ऐं तव्हां वटि चङो भलो वीट जो क्रॉप हो। लास्ट ईयर तव्हां वीट इम्पोर्ट कई, तव्हांजी वीट स्मगल आउट थी वई। प्रॉब्लम इहो आहे त असां ॻाल्हि सोचूं कोन था पिया त जेकॾहिं तव्हां इंटरनेशनल प्राइसिस खां पुठिते हटंदव त ऑब्वियसली तव्हांजे क्रॉस बॉर्डर शयूं वेंदियूं ऐं उहा हालत इहा करे तव्हां ॾिठी त लास्ट ईयर बि तव्हांजी वीट एतिरी स्मगल आउट थिए। ऐं वॾी हैरानी जी ॻाल्हि आहे त जॾहिं हिन प्राइसिस स्टेबलाइज़ कयूं तेल जूं त तेल जो खां पोइ ऑल ऑफ सडन 17% वधी वियो। इहो 17% इन करे वधियो जो क्रॉस बॉर्डर तव्हांजो तेल स्मगल थी वियो, छाकाणि हुते जेके प्राइसिसूं असांखो डबल आहिनि। हाणे बि जेकॾहिं अॼु बि तव्हां कणिक जी प्राइस जेकॾहिं तव्हां हिन वक़्तु जेका कणिक जी प्राइस इंटरनेशनल मार्केट में अॼु आई आहे त $500 टन आई आहे, माना ₹100 kg। अव्हां वटि $100 kg आहे। ऐं जेतिरे क़दुरु मूंखे ख़बर आहे त अॼु बि 7 ट्रकूं जेके आहिनि त तव्हां जूं क्रॉस बॉर्डर करे रहियूं आहिनि ऐं उन में सभु स्टेक होल्डर आहिनि जो प्रॉफिट मार्जिन एॾो आहे। छाकाणि जो अफ़गानिस्तान में या ॿियनि हंधि ते जेकॾहिं तव्हां कणिक ॿाहिरों घुराईंदो त ₹100 kg ईंदी, तव्हां वटि $50 kg आहे। इहे सभु ॻाल्हियूं हुकूमत जी मैनेजमेंट जूं या सॼी हुकूमत मिसमैनेज हुई ऐं इमरान ख़ान जी हुकूमत डेफिनेटली इन खे मिसमैनेज कयो। ऐं जेकॾहिं हिन हुकूमत बि इन खे मैनेज न कयो त इशू मैनेजमेंट जा क्राइसिस तव्हांजो वधंदो। कोलिशन गवर्नमेंट हुजे या अकेली गवर्नमेंट हुजे, तव्हांखे सभिनी एड्रेसिस खे इशू करणो पवंदो। ऐं इन में जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त पॉपुलेशन कंट्रोल, आबादी ऐं खपत, असां वटि कंज़्यूमर रेज़िस्टेंस बिल्कुलु कोन्हे। 6000 रुपया त बि वठणी आहे। भई दुनिया में कंज़्यूमर रेज़िस्टेंस थींदा त शइ महांगी थिए त कंज़म्पशन घटिजे। असां वटि कंज़्यूमर रेज़िस्टेंस करिणो पवंदो। असांखे क्रॉस बॉर्डर जेके चेक करणी पवंदियूं ऐं मुल्क में जेको बि आहे त गवर्नेंस खे इम्प्रूव करिणो पवंदो। न त हीअ हुकूमत हुजे या का बि हुकूमत हुजे इहे शयूं कंट्रोल करे न सघंदी। उन जे अलावा सूबनि जा जेके ख़र्च आहिनि, सूबनि जे ख़र्चनि खे बि कंट्रोल में आणणो पवंदो। सूबनि जे बि जेके नमूने डेवलपमेंट थी रही आहे, जंहिं नमूने नॉन डेवलपमेंट एक्सपेंडिचर वधी रहिया आहिनि, छाकाणि असां अॻिते हली करे अञा वॾे क्राइसिस में अची रहिया आहियूं। हीअ जेको सिंध जे लिहाज़ को ॾिसंदो या मुल्क जे लिहाज़ कोई जेका वाटर शेरिटेज थी आहे इहा अॻिते करे अञा तव्हां त अञा ख़राबु असर ईंदा। छाकाणि अञा ताईं तव्हांजे राइस ग्रोइंग एरिया में पाणी कोन पहुतो आहे। उहो करोड़ा माण्हुनि जो डिपेंड आहे उन पाणीअ ते। उहो पाणी अॼु बि कोन पहुतो आहे। असां मई जे एंड में अची विया आहियूं। इन खां पोइ तव्हांजो जेको वीट जो क्रॉप आहे उनखे प्रोटेक्ट करिणो आहे। इहे सभु जेके इशूज़ अॻिते हली करे देयर इज़ नो गुड सीनेरियो, चङी शइ नथी अचे पई। तंहिंजे करे बि तव्हांखे इहे सभु ॻाल्हियूं संभालणी पवंदियूं। हुकूमतूं पंहिंजे जाइ ते आहिनि, पर हाणे जेका आहे रियासत जे बका जो इशू अची वियो आहे। अच्छा, हाणे कोई साहिबु बिल्कुलु तव्हां सही था चओ त हाणे त रियासत जी बका जो मामिलो आहे। त हाणे अहिड़ी सूरत हाल में जॾहिं एॾी गंभीरता वारी सूरत हाल हुजे मुल्क जे अंदरि, उते हिन वक़्तु जंहिं नमूने सां PTI जी जेका क़यादत आहे, माना इमरान ख़ान जेको आहे उहो हिकु भेरो ॿीहर चए थो मां इस्लामाबाद ते चढ़ाई कंदुसि ऐं वॾी तयारीअ सां चढ़ाई कंदुसि। कीअं था ॾिसो ख़ुदि पॉलिटिकल जेका सूरत हाल आहे ईंदड़? मां नथो सम्झां, छाकाणि जो हाणे जेको हुन जेको 1 महीनो सॼी तयारी कई, जेको हे जेका हिन
मई में जेको हिन जंहिं बि नमूने आंदो त हुन सॼो महीनो तयारी कई, हिन खां वधीक तयारी केॾी कंदो। ऐं हाणे ॾींहों पोइ ॾींहुं ही विल बी लूज़िंग द थिंग। ऐं हाणे ॾिसो इन महीने जे करे ड्रिज में अची गवर्नमेंट ख़ामोशी न पई कमु करे, इहे प्राइसिस बि न पई वधाए, इहे कानून बि न पई पास करे। हाणे मां सम्झां थो त कोalition गवर्नमेंट इज़ फाइंडिंग सीट। हाणे उहो पंहिंजो पाण खे मज़बूत करे रही आहे ऐं उहा बाक़ाइदे सही नमूने में पेश कंदी, छाकाणि हिननि फाइनली इमरान जो पाणी कछे छॾियो। जेका ॻाल्हि थियणी हुई सा थी वई। इन खां पोइ वधीक इमरान खे इन खां वधीक मां नथो सम्झां का स्ट्रेंथ मिलंदी किथों बि, छाकाणि जिते किथे द इंडिकेटर्स आर लूज़िंग। त उहो करे इमरान ख़ान पंहिंजे जाइ ते, पर नो इमरान ख़ान और नो इमरान ख़ान, अॻिली बजट पेश करणु, अॻिली बजट बैलेंस करणु, प्राइसिस जो कंट्रोल करणु, आम माण्हू खे रिलीफ ॾियण, तंहिं में वॾियूं चैलेंजिस आहिनि। इमरान ख़ान खे वॾियूं चैलेंजिस इहे आहिनि, तव्हां कीअं था प्राइस कंट्रोल करे माण्हुनि खे कीअं था रिलीफ ॾियो पिया। सही सर, सही। वॾी महिरबानी सर तव्हांजी, तव्हां वक़्तु ॾिनो। काई साहब, कुरैशी साहब चए थो त भई तमामु वॾा चैलेंजिस आहिनि हिन हुकूमत खे ऐं इमरान ख़ान हाणे कुझु न करे सघंदो। तव्हांजो छा ख़्यालु आहे? कुरैशी साहब बिल्कुलु ज़बरदस्त ॻाल्हियूं कयूं ऐं ॾाढियूं इम्पोर्टेंट ॻाल्हियूं कयूं। स्टेट जेको आहे सो हिकिड़े मतिलबु हाणे स्टेक ते अची वई आहे। हाणे ॾिसो केॾी न अजीब ॻाल्हि आहे त बॉर्डरिंग एरियाज़ खे संभालणु कंहिंजो कमु आहे। जेकॾहिं कणिक इस्मगल थिए थी त उनखे रोके छो नथो सघिजे। जेकॾहिं तव्हां माण्हुनि खे सब्सिडी पंहिंजनि माण्हुनि खे ॾियो था त उहो उनखे संभालणु ज़रूरी न आहे त तव्हां क़ीमतूं एॾियूं वॾियूं वधाए वञो, पर तव्हां रोकियो त जीअं ॿाहिरि न वञे। उहो असांजी लेक ऑफ कोऑर्डिनेशन या जेको इंतिज़ामी मामला आहे, बॉर्डर फोर्स उते लॻाइणो आहे या उनजी हिकिड़ो चेक एंड बैलेंस जो सिस्टम आहे। न, शदीद क़िस्म जी तकलीफ़ आहे त बाबा अफ़गानिस्तान जे मामले में असांजो जेका एस्टेब्लिशमेंट आहे या ॿिया मामला जेके इदारा आहिनि उन्हनि जो एॾो सॉफ्ट कार्नर आहे जो उन्हनि खे तव्हां माना हर सॼो मुल्क बर्बादु थी वञे पर अफ़गानिस्तान खे हर शइ ॾियणी आहे। गैर क़ानूनी, गैर आइनी, इस्मगल कुझु बि हुजे उनखे जेको पहुचाइणो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जेका ख़र्च घटाइण वारी ॻाल्हि कई न, ॾाढी इम्पॉर्टेंट आहे। इन ते पाण ॻाल्हायूं था, ख़र्च घटाइण वारे मामले ते बिल्कुलु इम्पॉर्टेंट आहे। दादी वक़्तु आहे ब्रेक जो, ब्रेक ते हलूं था ऐं ब्रेक तां वापसि अची पंहिंजी गुफ़्तगू खे वधायूं था।